अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधु खबरनि जो स्लो जारी है। तव्हां सां जाम नवाज़ अली मां ख़बर शेयर कंदा हलूं। जाम नवाज़ अली ॻोठ सालिया मंगड़ो सावण मरी मीरो मंगड़ियो आलम बलोच रवासिन ॻोठनि मां बरसाती पानी निकाल न करण ऐं शाख खे बंदि करण जे ख़िलाफ़ ॻोठाण गुलाम हैदर मरी सालिया मंगड़ो अॻुवाणी सभिनी ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो करे मीरपुर ख़ासि सांखट रोड ब्लॉक करे छॾियो। रोड ब्लॉक हुजण सबबि ट्रैफ़िक मुतल थी वई। मुज़ाहिरीन इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई आहे। मुज़ाहिरीन चयो त इलाइक़े जा ज़मीनदार पंहिंजी ज़रई फ़सुल मां बरसाती पाणी कढी असां ॾांहुं छॾनि था। अॻु ई असां ॿुॾल आहियूं, असांखे हथ सां ॿोड़ियो पियो वञे। हिननि चयो त कुझु बासर दिलो शाख खे गंडो ॾेई छॾियो आहे, जंहिं सबबि असांजो पाणी निकाल न थी रहियो आहे। बरसाती पाणी निकाल लाइ कंहिं बि उपाउ न वरिता आहिनि। मच्छरनि जो आज़ार तमामु घणो आहे, जंहिंजे करे असां मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहियूं। मच्छरनि जे करे हाणे माल भी मरी रहियो आहे। इंतिज़ामिया पंहिंजे मनपसंदि माण्हुनि जे ॻोठनि जो पाणी कढाए रहिया आहिनि। नोटिस वठी असांजे इलाइक़े मां बरसाती पाणी निकाल करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कंदासीं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujraknews.com।